ॾिसो आउं हिन ॻाल्हि खे हिन में MQM जी चश्मे सां ॾिसण बदिरां या को MQM जे रिएक्शन में चवण त न सही पोइ MQM ग़लति आहे, आउं हिन बहस में नथो पवां। आउं हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो चवां, ॾिसो हीउ जेको अमलो असां वटि हीउ कराईंदो आहे, कंदो आहे सेंसस, इहो सरकारी मुलाज़िम पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स, इहे सभु त उहे न आहिनि न, कॾहिं उस्ताद बि वठी हायर कंदा आहिनि, ॿिया हंधनि ताब थींदा आहिनि, उन्हनि जी जेके सुपरविजन कंदा आहिनि उहे केरु कंदा आहिनि, उहे सरकारी अमलो। ऐं सभिनी जी ॻाल्हि 100% जी ॻाल्हि नथो कयां, पर इहो अमलो जेको सरकारी आहे हीउ जेको असुल में कमु कंदो आहे उहो केतिरो ईमानदारी ऐं जेको एफिशिएंसी सां कंदो आहे, केतिरी जेको आहे बिल्कुलु केतिरो ट्रस्ट हूंदो आहे, केतिरो मतिलबु पंहिंजी ड्यूटी जेको आहे उहो 100% सुठी कंदो आहे, त पोइ हीउ कीअं कंदो जेको हुनखे आर्ज़ी तव्हां हिकिड़ी ड्यूटी ॾिनी आहे। अगरि हुनखे तव्हां 500 रुपया पेट्रोल जा ॾिना आहिनि त तव्हां छा चाहियो था, त 500 जा 500 पंहिंजी मोटरसाइकिल में विझी ऐं हू चवंदो बसि ठीकु आहे 5 हली ऐं 500 रुपया बचाए वठां। ही आऊं हिन में कॉन्स्पिरेसी थ्योरीज़, पोइ MQM, पोइ फलाण, पोइ ढिमका, आऊं चवंदो यार ही थींदो ई कोन। मिसाल आऊं जीअं कमु कयां थो, मूंखे त हाणे हिन शो मां हटाए के ॿिए हंधि विहारींदा, अहिड़ो ई कमु करे सघंदुसि जेको मूंखे जीअं आऊं हिते कयां थो, हिन खां बहितर कीअं करे वठंदो, बल्कि उहो अञा मां ख़राबु कंदुसि, छाकाणि त हू मूंखे ख़बर आहे मुंहिंजो आर्ज़ी कमु आहे, वापसि अची मूंखे शो करिणो आहे। सो हीउ सॼो सिंपल, पाण कई दफ़ा हिनखे डिस्कस कयो आहे, यार सिंपल ॻाल्हि आहे न। ख़ुदि MQM वारनि बि हिकिड़ो दफ़ो गिणाया पे त भई नादरा वटि हेतिरा हीअं आहिनि, हेतिरा मर्द आहिनि, हेतिरा ॿार आहिनि, बे फॉर्म में ॿारनि जो बि ज़िक्र आहे, तव्हां हू लिस्टूं कढो न, मुल्क जा केतिरा आहिनि नादरा वटि रजिस्टर। अच्छा, पोइ तव्हां जेके को सीनियर ऑफिसर खे तव्हां को 3, 4, 6 महीननि जो टाइम ॾियो ऐं उनखे चओ त हीअ जीअं असांजी कच्ची आबादियूं आहिनि या सिंध ऐं पंजाब जा ऐं बलूचिस्तान जा ऐं KP जा ॾूरहां इलाइक़ा आहिनि जिथे हू हुते हिकिड़ी जेन्युइन वञी सर्वे कनि त हू नादरा में हुन खां पुछनि तव्हां शनाती ॻाल्हि न आहे, हू चए न आहे, हुन नालो एंटर कनि। मतिलबु मूंखे ख़बर न आहे, को आउट ऑफ बॉक्स सोल्यूशन ॻोल्हणो पवंदो। ऐं तव्हां वटि नादरा आहे, उनमें भले तव्हां 20% ऐड करे वठो, छाकाणि त हींअर बि जेका थी, मिसाल आउं तव्हांखे पंहिंजो ॿुधायां, मुंहिंजे घर ते आया कराची में, उहो जेको हो ॿाहिरि हमरा हुन चयो त भई हू न आहिनि हींअर, त ॾेई वियो फॉर्म, जे हाणे वठणु कोन ईंदसि, पोइ जे छा कयो, जे व्हाट्सएप करे छॾिजो, त मूंखे यकीन आहे त न गिणिया विया हूंदा। सो ही एटीट्यूड, ज़ाहिर आहे इहो एटीट्यूड तव्हां सम्झो था ॾाढी ईमानदारी सां, ज़िम्मेवारी सां हू हिकिड़ो न त घर जे ॿाहिरि वेही रहंदा, वरी 4 चकर लॻाए, इहो थोरी थियो आहे यार। सो इहो त ॻाल्हि उहे बि थोरो हज़म खां ॿाहिरि आहे। त कराची ऐं हैदराबाद अची ज़रे घटि गॾु बीठा आहिनि, मुंहिंजो त शहर आहे हैदराबाद, पर अच्छा मूंखे इहा ॻाल्हि बि नथी सम्झ में अचे, असीं टारज़न छो था थियूं, सिंधी वधी आहे, उर्दू ॻाल्हाईंदड़ वधी आहे, दुनिया में आबादी घटाइण जो रुझान आहे यार। असीं वधाइण त ख़ुशि थियूं था, टिपा ॾियूं था, जॾहिं असांजी ताक़त वधी वई आहे, भई इहो त असांखे वधीक मसइलो आहे, असांजा रिसोर्सिस, असांजा वसीला उहे घटिजनि पिया, पाणी घटिजे पियो, हर शइ घटिजे पई, बिजली, गैस, असीं चऊं था न वाह वाह असां 1 करोड़ मां 1.5 करोड़ थी वियासीं, 5 करोड़ मां 10 करोड़ थिया, अड़ी ख़ुशी जी ॻाल्हि कहिड़ी आहे, इहो त लम्हा फ़िक्री आहे त असांजी आबादी वधे पई।